औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल मुख्तलिफ़ कुछ मुख्तलिफ़ मसला आहिनि जेके असांखे हर रोज़ दरपेश मसला अचनि था, मसलन नमाज़ में या अहिड़ा पाणी जा जेके मुख्तलिफ़ मसाइल। पहिरीं मसइलो आहे त नमाज़ में पटको या टोपी मथे मां किरी पए त थोरे कम सां मथे ते रखी सघिजे थी, उहा खणी मथे ते रखे। मिसाल तौरु मथे मां टोपी किरी पई त पोइ जल्दीअ में खणी मथे ते रखी सघे। इहो मसइलो आलमगीर किताब में लिखियलु आहे। ॿियो मसइलो आहे नमाज़ में नक मां रेज़श निकिती त उनखे साफ़ कजे। आलमगीर इहो दलील आलमगीर किताब त नक मां जेकॾहिं रेज़श निकिरे, का ज़ुकाम वग़ैरह जेको पाणी निकिरे त उनखे साफ़ करे सघिजे थो, पर ज़्यादा तौरु न। कैदी खे पाणी या पाक मिटी न मिले त ईअं ई नमाज़ पढ़ंदो, मगर जॾहिं पाणी या पाक मिटी मिली त नमाज़ मोटाईंदो। इहो मसइलो शामी अंदरि मौजूदु आहे। जेकॾहिं नमाज़ में बांग ॿुधी कलमो पढ़ियाई त नमाज़ भॼी पवंदी। इहा ॻाल्हि वाहिदी किताब में मौजूदु आहे। नमाज़ जे दौरान जेकॾहिं बांग ॿुधी कलमो पढ़ियाई त नमाज़ भॼी पवंदी। मसइलो वित्र पढ़ण बैदि यादि आयसि त फ़र्ज़ इशा बिना वज़ू पढ़ी उन सूरत में फ़र्ज़ मोटाईंदो। इन जो दलील कादी खान किताब में मौजूदु आहे। मसइलो नमाज़ पढ़ंदड़ जे अॻियां लंघण गुनाह आहे। हदीस शरीफ़ में आहे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था त नमाज़ पढ़ंदड़ जे अॻियां लंघण वारे खे उन गुनाह जी ख़बर हुजे हा त 100 सालनि ताईं बीही इंतज़ारु करे हा, मगर उन जे अॻियां न लंघे हा। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे। नमाज़ी जे अॻियां भित या अहिड़ी ॿी शइ न हुजे त ठूंठ जेतिरी डिघी काठी अॻियां खोड़े नमाज़ पढ़ी सघिजे थो, नमाज़ थी वेंदी। पोइ जेकॾहिं अॻियां माण्हू मटनि था उन काठी जे त नमाज़ कोन टुटंदी। इहा ॻाल्हि आमकुत में मौजूदु आहे। नमाज़ी जे अॻियां कपिड़ो डिघारे लंघण बि जाइज़ आहे। कपिड़ो माण्हू उन रखी अॻियां पोइ नमाज़ जी मटे त बि जाइज़ आहे। चंद माण्हू लॻी नमाज़ जे अॻियां लंघिया त नमाज़ी खे वेझड़ो लंघंदड़ ॾुहारी थींदो। जंहिं 2-4 गॾु मटिया, पर जेको वेझड़ो मटियो उहो ई ॾुहारी थींदो। इहो मसइलो मुसहल में किताब में मौजूदु आहे। मसइलो उहे हुकुम मस्जिद हराम सां लागू न आहे, छो त उन में रश हुजण सबबु नमाज़ जे अॻियां लंघण ॾूर न आहे। इन जो किताब हयात में मौजूदु आहे दलील। त अक्सर करे जेके मस्जिद नबवी विया या ओॾा जेके उन सां के बि शर्त लागू न आहिनि। उते रश थिए थो, लखे माण्हू अचनि था, हज़ारे करोड़े माण्हू अचनि था, त माण्हू जो उते को बि शर्त नथो बीहे। बाक़ी असांजे हिन जेके पाकिस्तान या ॿिया जेके मुल्क आहिनि उन्हनि ते इहे थियनि था, त इन्हनि शयुनि जो असांखे सोचणु खपे ऐं इहो करणु खपे। हालांकि दीनी मसइलनि सां असांखे वाबस्ता हुजणु खपे। अल्लाह असांखे दुआ आहे इन्हनि मसइलनि ते सम्झणु, सोचणु, अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।